वेलकम बैक व्यूअर्स। क्राइम वॉच जे हिन हिसे में हलंदासीं सखर में गुज़िरियल ॾिहाड़े हिकु इंतिहाई ॾुखो ईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें पूजा ओड नाले हिकु नंढी उमिरि जी न्याणीअ खे निशानो बणायो वियो आहे। उनखे जवाबदारनि अगवा करण जी कोशिशि कई आहे। अगवा में नाकामीअ ते खेसि गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। वाक़िए ते वारिस सरापा एहतजाज आहिनि। पुलिस जे तरफ़ां हिकु जवाबदार वाहिद लाशारी नाले गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जी दावा आहे त उन ॾोह जो एतराफ़ पिणु कयो आहे। पर पूजा ओड वारे मामले ते सॼी सिंध में सिविल सोसाइटी में इलाही सारो बहस हले पियो। पुलिस खे कानून लागू कंदड़ इदारनि खे तनक़ीद जो निशानो बणायो वञे पियो। ख़ासि तौर ते सिंध अंदरि अक़लियती कम्यूनिटी सां ताल्लुक़ रखंदड़ नियाणियुनि ऐं नारियुनि सां जंहिं क़िस्म जो वर्ताव ऐं रवश वेझे बाज़ी में रही आहे उन ते खोड़ सारा माण्हू सुवाल उथाए रहिया आहिनि। इन वारे सां मूं सां गॾु हींअर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि सिंध सोहाई ऑर्गेनाइज़ेशन जी चेयरपर्सन ऐं ह्यूमन राइट्स कमीशन जी मेंबर अदी आयशा धारेजो साहिबा। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मैडम, तव्हां इन वाक़े खां पोइ मुतासिर कुटुंब वटि बि विया हुआ। पुलिस सां बि तव्हांजो गहरो राब्तो आहे इन मामले ते। हिन मज़लूम कुटुंब खे इंसाफ़ ॾियारण लाइ बुनियादी तौर ते इहो वाक़ियो पेश कीअं आयो आहे? मैडम, तव्हांजी मालूमात में कुझु आहे त असांजे व्यूअर्स सां शेयर करियो। जी अदा, पहिरियों त ॿुधायो वियो उन्हनि जे वारसनि ॾे असां कल्ह वियासीं जीअं इहो वाक़ियो पेश आयो उन ॾींहुं बि विया हुआसीं। ऐं छो त उन टाइम ॻाल्हि ॿोल कोन थी सघी। कल्ह असांजी पहिराइती ॻाल्हि ॿोल थी आहे त जॾहिं असां FIR ॾिठीसीं त FIR में इलाही जेको आहिनि फ्लॉज़ आहिनि। नंबर पहिरियों आहे त उन में नॉन कंपाउंडेबल सेक्शन न लॻो आहे 311 जंहिंजी असां डिमांड कई आहे त 311 लॻायो वञे। छो त हिंदू कम्यूनिटी इलाही कमज़ोर आहे ऐं हिन वक़्तु इलाही सदमे में आहे, ॾुख में आहे ऐं रूह खे कंबाईंदड़ ई वाक़ियो आहे। पहिरियां जॾहिं बि हिंदू नियाणियुनि जा वाक़िया अहिड़ा थिया आहिनि त हमेशह 164 असांजे साम्हूं ईंदो आहे ऐं हू चवंदा आहिनि त उन्हनि पसंदि जी शादी कई आहे, इस्लाम क़बूल कयो आहे। पर हिते मामिलो उफ़्तो आहे। 10 ॾींहं अॻु में वारसनि जो चवणु आहे त पूजा खे वाहिद लाशारी अगवा करणु आयो हो ऐं जॾहिं भर पासे ऐं घर जे माण्हुनि जे आवाज़नि ते हू फरार थी वियो। ऐं तॾहिं बि ही जेके हद आहे उन्हनि जी उन्हनि थाणे में विया हुया ऐं एप्लीकेशन मूव कई हुई त इहो हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे पुलिस ते त उन वक़्तु कार्रवाई छो न कई वई। जॾहिं वारिस चवंदा त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं असांजे घर में वाहिद लाशारी ज़बरदस्ती घिड़ी आयो आहे ऐं पूजा खे अगवा करण जी कोशिशि कई वई आहे त तॾहिं बि कानून लागू कंदड़ इदारा ख़ामोश रहिया। सेकेंड हू जेका चङनि मुड़ुसनि ॾे विया उन्हनि खे यकीन ॾियारियो त अहिड़ो को बि मामिलो न थींदो। वरी हफ़्ते खां पोइ इहो मसइलो जेको टियों ॾींहुं पेश आयो आहे, न्याणीअ खे ज़बरदस्ती अगवा भित टपी करे हू मानी पचाए पई अगवा करण जी कोशिशि कई वई आहे। जॾहिं हुन मज़ाहिमत कई आहे ऐं उनखे गोली हणी मारियो वियो आहे त उन में जेका ॿिया आहिनि जेके 4 ॼणा ॿिया आहिनि घुरबल माण्हू आहिनि उन्हनि खे बि हिन वक़्तु ताईं अरेस्ट नाहे कयो वियो। अॼु ॾींहं ताईं सुबुह जी ख़बर आहे त वारसनि खे ओड बिरादरी जे माण्हुनि खे धमकायो वियो आहे। छोकिरीअ जो माउ जो चवणु आहे त असांखे धमकियूं मिलनि थियूं पियूं ऐं सुवालु इहो आहे त मुंहिंजूं 5 ॿियनि ॼाणनि जो छा थींदो। ऐं उन ई हवाले सां SSP सखर सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हुई ऐं सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जी जेकी चेयरपर्सन आहे मैडम माहिदा रज़ी उन्हनि सां बि मूं ॻाल्हायो हुयो त हिते हिकु त नॉन कंपाउंडेबल FIR जेकी आहे उहा रियासत जे तरफ़ां थी। हा, ओड बिरादरी हिंदू कम्यूनिटी ते हिन वक़्तु इलाही प्रेशर आहे ऐं अगरि जे अॻिते हली इहो जेको मामिलो आहे कंहिं तरफ़ वञे थो पोइ जेको बि असांजूं हमदर्दियूं आहिनि या महिनत आहे उहा पाणीअ में थी वेंदी। इन जे करे रियासत जी मुदयत में हीअ FIR दाख़िल थियणु खपे ऐं हिन में दहशतगर्दी जो बि एक्ट लॻणु खपे। छो त इहा हिकिड़ी दहशत आहे। बिल्कुलु मैडम, जीअं तव्हां चओ पिया त जेका ओड कम्यूनिटी आहे उते उन इलाइक़े में समाजी तौर ते उनजो एतिरो स्टेटस कमज़ोर आहे जो ॾोहारी जवाबदार कातिल उनजे घर में घिड़ी वञनि था ऐं उनजी न्याणीअ खे अगवा करण जी कोशिशि करनि था। अगवा में नाकामी जी सूरत में उनखे गोलियूं हणी मारनि था। जीअं तव्हां ॿुधायो पिया त हफ़्तो पहिरियां बि ही कुटुंब इन साॻे जवाबदार जे ख़िलाफ़ु थाणे ते शिकायती थियो ऐं ताज़ो ही क़तल थियण खां पोइ बि वीडियो हिकिड़ी सोशल मीडिया ते वायरल आहे जंहिंमें ॾिसण में अचे पियो त SHO मक़तूल न्याणी जो लाश खणी एहतजाज लाइ अॻिते वधंदड़ उनजे कुटुंब खे रोके पियो, धिका ॾिए पियो ऐं जेको पावर आहे पंहिंजो उनखे मिस
मिसयूज़ करे पियो था। नथा सम्झो त न रुगो इहा FIR रियासत जे तरफ़ां थियणु खपे, हिन में दहशतगर्दी जो एक्ट लागू थियणु खपे ऐं जिन पुलिस वारनि हिन में ग़फ़लत कई आहे, हिन साॻी FIR में उन्हनि खे बि नॉमिनेट करणु खपे त उहो बुरे तरीक़े सां नाकाम रहिया हिन न्याणीअ खे तहफ़ुज़ फराहम करण लाइ। जेकॾहिं पुलिस मौक़े ते एक्शन करे हा त शायदि हिन न्याणी जी हयाती बची पवे हा। जी बिल्कुलु, आउं त बिल्कुलु पहिरियां धुरी पुलिस खे सम्झां थी त उनजो SHO हद जो हिन महिल ताईं उहो ऑन ड्यूटी आहे ऐं उन खां को बि पुछाणो न थियो आहे, न SSP सखर तरफ़ां न DIG सखर रीजन तरफ़ां। त आया हफ़्तो अॻु में जॾहिं हुनजा वारस आया हुया पाण कई करे उन्हनि एप्लीकेशन मूव कई त छा मसइलो हुयो त उहो जेकी आहे उन एप्लीकेशन ते एक्शन न खयो वियो ऐं उहे जवाबदार जेके आहिनि लाशारी कम्यूनिटी बि उते ई उन्हनि जे भर पासे में वेठल आहे और बिरादरी सां, त पुलिस एक्शन छो खयो ऐं हिन महिल ताईं उहो SHO न हटायो वियो आहे, न उन्हनि जे ख़िलाफ़ का इंक्वायरी विहारी वई आहे, न नॉन कंपाउंडेबल सेक्शन आहे, न दहशतगर्दी जो एक्ट लॻो आहे, न रियासत जे तरफ़ां FIR थी आहे। सो तमामु घणा फ्लॉज आहिनि। कल्ह जॾहिं ही धरणो जारी हुयो त उते उन्हनि जे माइटनि ते इलाही पुलिस जे तरफ़ां प्रेशर हुयो ऐं लाश जी बेहुरमती बि थी हुई ऐं SHO पंहिंजे पावर खे मिसयूज़ बि करे पियो ऐं इहा जॾहिं ॻाल्हि SSP खे मूं पाण कई त हू चए पियो अहिड़ी अभी का बि ॻाल्हि न आहे, जॾहिं त हुनजा वारस चवनि पिया त असां सां एॾो वॾो ज़ुल्म थियो आहे ऐं उनखे एॾो आसानीअ सां ऐं थधो वरितो वञे थो, जॾहिं पूरी हिंदू कम्यूनिटी जेकी आहे सिंध जी उहा ख़ौफ़ में वरितल आहे, उहा दहशत में आहे। उन्हनि खे इहो डपु आहे अॻिते हली असांजो छा थींदो। जॾहिं ॾिसो 164 करे छोकिरी जॾहिं लव मैरिज करे थी, इस्लाम क़बूल करे थी, उन वक़्तु हू कोर्ट जे हुन में वञे थी हली ऐं हुनजी मर्ज़ीअ मुताबिक़ फ़ैसिलो थिए थो। पर हाणे वक़्तु उहो अची वियो आहे जॾहिं हिंदू कम्यूनिटी जे घरनि में घिरी करे उन्हनि जे नियाणियुनि खे ज़बरदस्ती अगवा जी कोशिशि कई थी वञे। हीअ सिंध अमन जी धरती आहे, सूफ़नि जी धरती आहे ऐं अहिड़े क़िस्म जी जेको आहे त उते मतिलबु दहशतगर्दी उहा असां बिल्कुलु जेके समाजी अॻुवान आहिनि या पूरी जेकी पंहिंजो सिंधी माण्हू आहिनि उहो कॾहिं बि क़बूल न कंदा। असां सभु हिन वक़्तु धुरियूं जेको आहिनि उन ई विक्टिम फैमिलीअ सां आया आहियूं। असांजी डिमांड आहे त रियासत जी मुदयत में FIR थिए, दहशतगर्दी एक्शन नॉन कंपाउंडेबल सेक्शन लॻे हली ही जेको मामिलो आहे ठा तरफ़ न वञे ऐं ॿिया जेके 4 ॿिया अक्यूज़ हुया जेके अंदरि आया उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। तो इहे सभु डिमांड्स आहिनि जेके पुलिस अॼु ॾींहं ताईं नज़रअंदाज करे रही आहे। मैडम तव्हां ॿुधायो पिया त हींअर ई 2 ॾींहं थिया आहिनि क़त्ल खे ऐं गुज़िरियल ॾियारे जवाबदार गिरफ़्तार थियो आहे, पर तव्हां ॿुधायो पिया त अॼु जेको तव्हांजो फैमिली सां राब्तो थियो आहे मुतासिर कुटुंब सां, हू ॿुधाइनि पिया त उन्हनि खे धमकियूं मिलनि पियूं ऐं हींअर खां हू दबाव में आहिनि त छा पई करे पुलिस उन्हनि खे का प्रोटेक्शन ॾियण लाइ पुलिस जो बंदोबस्तु आहे या वधीक गिरफ़्तारियुनि लाइ जीअं तव्हां चओ पिया त रुॻो हिकिड़ो जवाबदार गिरफ़्तार थियो आहे, ॿिया जेके को अक्यूज़ड आहिनि उहे अञा ताईं ॿाहिरि आहिनि, उन लाइ का पुलिस जी एक्टिविटी तव्हांखे नज़र अचे पई मैडम? न का बि एक्टिविटी कोन्हे पुलिस जी। SSP मूंखे चयो ॿुधायो हुयो त अॼु असां कोशिशूं करे रहिया आहियूं ऐं तहफ़ुज़ हिन वक़्तु उन फैमिलीअ खे उन विक्टिम पार्टी खे फ़राहम करणु पुलिस जो कमु आहे ऐं हुननि खे को बि तहफ़ुज़ फ़राहम न कयो वियो आहे। तव्हां यकीन कयो त हुनजी जेकी वालदा आहे पूजा कुमारीअ जी उहा 4 नियाणियुनि खे पंहिंजे भाकुर में झोलीअ में झले रोई रही हुई त मुंहिंजी हिननि नियाणियुनि जो छा थींदो, मुंहिंजी हिकु नियाणी त वई पर हिननि जो छा थींदो। उहा जॾहिं ॻाल्हि पुलिस खे कयूं था त पुलिस मञण खां ई इनकारी आहे त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, पर कानूननि पुलिस जो फ़र्ज़ु आहे त उनखे प्रोटेक्शन मिले। कानूननि उहे माण्हू गिरफ़्तार थियणु घुरिजनि, जेके 4 अक्यूज़ ॿिया हुया ऐं इंक्वायरी बोर्ड बि आणणु खपे ऐं SHO खे मुअतल कयो वञे। असांजी डिमांड इहा आहे त उन SHO खे मुअतल कयो वञे। वॾी महिरबानी मैडम आयशा धारेजो साहिबा। मां आवाज़ न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। व्यूअर्स, पूजा और जो मामिलो आहे सखर सां ताल्लुक़ु रखंदड़ ही न्याणी आहे, हिंदू कम्यूनिटी सां ताल्लुक़ु रखे पई। तोड़े जो सिंध जी जेका सोसाइटी आहे, जीअं मैडम चयो त सूफ़िन ऐं दरवेशनि जी धरती आहे, सिंध जो आम माण्हू, सिंध जो साञावंद सदाईं हिन क़िस्म जे मामलनि में, हिन क़िस्म जे केसनि में मज़लूमनि सां गॾु बीठो रहियो आहे। समूरी सिविल सोसाइटी मज़लूमनि सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए बीहंदी आहे, पर असांजे मुआशरे जी बदकिस्मती आहे इहो ही जेको निज़ाम आहे असांजो कमज़ोर ऐं निबल निज़ाम, इहो रुगो हिंदू कम्यूनिटी जे कमज़ोर माण्हुनि लाइ न आहे, पर असांजे मुआशरे में रहंदड़ जेके बि पोरियत पीड़ियल तबिके सां ताल्लुक़ु रखंदड़ कमज़ोर माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ ही निज़ाम ईअं ई उन्हनि वांगुरु कमज़ोर आहे। बदकिस्मती आहे असांजे मुआशरे जी जो हिते ताक़तवर जे अख जे इशारे ते कानून हरकत में ईंदो आहे। साॻी सूरत हाल पूजा ओड वारे मामले ते पाण खे ॾिसण में अचे पई त
पूजा उन जे वारसनि 8 ॾींहं पहिरियां पुलिस सां रुजू कयो, पर पुलिस मौक़े ते रिएक्शन न कयो ऐं रवायती सुस्ती, नाअहली, लापरवाही या रवायती करप्शन जो मुज़ाहिरो कयो, जंहिंजे करे हिन न्याणी जी ज़िंदगी हली वई। ऐं हाणे बि पुलिस जीअं असांखे अदी आयशा दारेजो साहिबा ॿुधाए पई त सीरियस कोन आहे। वारसनि खे जेके मक़तूल न्याणी जो कुटुंब आहे उनखे हाण खां ई धमकियूं मिलनि पियूं। हू अदम तहफ़ुज़ जो अहसास जो शिकार आहिनि, बेगाणाइप जो शिकार आहिनि। जवाबदार धुर जे पावर ऐं असर रसूख़ जो अंदाज़ो तव्हां इन मां लॻाए सघो था त हिकु न्याणी आहे जंहिंजे घर में घिड़ी उन खेसि रद पचाव कंदे अगवा करण जी कोशिशि कई आहे ऐं जॾहिं निंगरीअ अगवा जे मामले ते मुज़ाहिमत कई आहे त खेसि घर अंदरि गोलियूं हणी फ़रार थी विया आहिनि। व्यूअर्स, वक़्तु थिए पियो ब्रेक जो। ब्रेक खां पोइ पाण वापसि ईंदासीं ऐं क्राइम वाच जो सिलसिलो जारी रखंदासीं।